वर्ल्ड बैंक की ताउन से शहजादकोट में 18 के करीब आरओ प्लांट लगाए गए, मगर असल हकीकत तो ये है कि ये आरओ प्लांट बजाय पब्लिक प्लेसेस के पीपल्स पार्टी के मकामी रहनुमाओं के घरों में डिप्टी कमिश्नर कंबर शहजादकोट की मेहरबानी से लगाए गए। इस सारे मामले में लाखों रुपए की मुबैना करप्शन भी की गई, जबकि दूसरी जानिब इस खुल्लम खुला करप्शन का कोई भी जिम्मेदार नुमाइंदा नोटिस लेना गवारा नहीं समझ रहा। बिल्कुल वर्ल्ड बैंक के तरफा ज़िला कंबर शहजादकोट में ख़ुसूसी शहर शहजादकोट में जेके आरओ प्लांट ॾिना विया आहिनि, अफ़सोस सां चवण थो पए त उहे पब्लिक जे लाइ आवाम जे लाइ सहूलियत जे लाइ, जीअं आवाम उते पाणी पीए, मगर DC कंबर शहजादकोट अबड़े साहब चंद ॾोकड़ रिश्वत वठी करे उहे आरओ प्लांट पीपल्स पार्टी जे ख़ासि वर्कर जेके पुराणा वर्कर आहिनि उन जे बंगले ते लॻल आहिनि, उन्हनि जे घरनि में लॻल आहिनि, मगर अफ़सोस आहे किथे बि पब्लिक प्लाट या रोड या चौंकनि ते न आहिनि लॻल। ऐं स्कूल असांजा जिथे पाणी जो को बंदोबस्तु कोन्हे, इहो स्कूल में किथे हिकु ॿिनि स्कूलनि में आरओ प्लांट लॻल हुजे हा, मगर अफ़सोस सां चवण वरी बि इहो चऊं था, असां हुकूमत जे आला अदारनि खे अपील कयूं था ऐं सिंध हुकूमत खे अपील कयूं था त खुदारा नोटिस वठो, इहे आरओ प्लांट उताकनि खां ऐं बंगलनि खां पटे करे पब्लिक प्लेस ते लॻाया वञनि, जिते चौंक ऐं चौराहा आहिनि ऐं जिथे असांजा स्कूल आहिनि ऐं जिथे असांजा कॉलेज आहिनि, जिथे पाणी जी खोट आहे उते लॻाया वञनि। यहाँ सिर्फ एक सवाल उठता है कि एक तो पीपल्स पार्टी की जानिब से सिंध में मुसलसल करीब 2 दहाइयों से हुक्मरानी के बावजूद शहजादकोट को वो कुछ खुद तो नहीं दे रहे, अगर कोई और दे दे तो उसमें करप्शन की आखिरी हद तक जाने में देर नहीं करते। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।